बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जरो तुंहिंजो नाव बाझ बो ॾियाई मंगा, जरो तुंहिंजो नाव बाझ बो ॾियाई मंगा, रिय थंभे रिय थूणिए तूं छपर तूं छांव, आऊं कुॼाड़ो कहाँ तोखे मालूम सबकी। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेद करियां थी त तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं तव्हां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां सभिनीनि जे लाइ। आऊं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो ऐं प्रोग्राम अव्हां जो पंहिंजो सुबुह मेहराण आऊं साण खणी मौजूदु आहियां। हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह सुबुह जो सलाम अव्हां सभिनीनि खे सुबुह मेहराण जे हिन मंच तां, हिन अंगण तां क़बूल पवे। नाज़रीन, प्रोग्राम अव्हां जो पंहिंजो सुबुह मेहराण ऐं ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में हीउ प्रोग्राम तव्हां ताईं पहुचंदो आहे ऐं असांजी कोशिशि हूंदी आहे त प्रोग्राम खे असां ख़ूबसूरत बणायूं ऐं ख़ूबसूरत जेके कचहरियूं हूंदियूं आहिनि उहे माण्हुनि जे मुतालिक़ घटि हूंदियूं आहिनि, पर समाज जो जाइज़ो या सियासी ऐं समाजी हवाले सां असां जेकॾहिं ॻाल्हि कयूं या तारीख़ी हवाले सां असां ॻाल्हि कयूं त उहे कचहरियूं यकीनन लाभाइदियूं हूंदियूं आहिनि। किताबनि सां रिलेटेड ॻाल्हियूं ॾाढियूं ख़ूबसूरत हूंदियूं आहिनि ऐं मां असांजे प्रोग्राम जे डायरेक्टर मुर्तज़ा मजबूर साहिब सां वेठी हुयमि त उन्हनि मूंखे चयो त सुठा किताब जेको आहे न, इहो सेंटेंस वधीक ख़ूबसूरत आहे, त सुठा किताब उहे पढ़णु खपनि। छो त असां अॼु जे दौर में हिन वक़्त में माना पाण ॾिसूं था न त ईअं चई सघां थी त जहिड़ो कर रोज़ जे बुनियाद ते किताब पब्लिश थियनि पिया ऐं रोज़ जे बुनियाद ते असां वटि नॉवेल्स बि अचनि पिया, शाइरियूं बि इलाही लिखजनि पियूं ऐं किताब रेपिडली माना ईंदा रहनि पिया। ठीकु आहे, सुठी ॻाल्हि आहे। घटि में घटि पढ़ण सां थोरी वाबस्तगी त आहे नौजवाननि जी, थोरी या घणी, ऐं पंज ई आङुरियूं चवंदा आहिनि बराबरि कोन हूंदियूं आहिनि, पर इहा ॻाल्हि मूंखे वाक़ई में ॾाढी सुठी लॻी त सुठनि किताबनि सां वाबस्तगी हुजणु घुरिजे, जिथां असांखे कुझु लाभाइतो कुझु मिले ऐं जेको असांखे पंहिंजी ज़िंदगी में बि कमु अचे। सो उन ई तरह मुंहिंजे ख़्याल सां सुठियूं कचहरियूं बि ॾाढियूं ख़ूबसूरत हूंदियूं आहिनि ऐं उन्हनि जो असर बि हूंदो आहे पंहिंजी ज़ाती ज़िंदगी ते। पोइ कंहिं बि एज ग्रुप सां वाबस्तगी रखंदा हुजो, पर नई शइ माना इंसान उहा अहिड़ी क्रिएशन आहे रब जी जो उनखे नवाण वणे थी, उनखे नवाण पसंदि अचे थी। नाज़रीन, खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं अॼु जे प्रोग्राम में ऐं अॼु जे प्रोग्राम में साथ मौजूदु आहे मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जो। ही फौरी तौर ते गहरो सुनहरी रंग ॾिए थी, मज़बूत भरपूर ज़ाइको पेश करे थी। मौसम जे हवाले सां थोरी ॻाल्हि ॿोल करणु चाहींदमि ऐं पोयां जेके बि ॾींहं गुज़रिया आहिनि त रोज़ जी बुनियाद ते तक़रीबन मां चवंदी आहियां त गर्मी तमामु घणी आहे ऐं जेको बि घर खां माना निकिरे थो न कंहिं बि कमकार जे लाइ उनखे ख़बर आहे त ॿाहिरि टेम्परेचर छा आहे। घर में त अची ठीकु आहे, माण्हू रेस्ट करे थो, आराम सां कमकार थी थो वञे, पर अॼु मौसम ॾाढी ज़बरदस्त आहे ऐं हैदराबाद जी मौसम झुड़ाली आहे ऐं कराची में बि कल्ह टे ॾींहं खां असांखे ख़बर पए पई त थोरो थोरो मींहुं बि वसे पियो। सो इहा मौसम यकीननि गर्मियुनि खां पोइ त पाण सभिनीनि खे वणंदड़ हूंदी आहे। आयसि पे त न्यूज़ ॾिसंदी आयसि पे बहरेन में हिन वक़्तु जेको आहे सो हाई अलर्ट जारी कयो वियो आहे। जेके बि सियाह वञनि था ऐं ख़ासि तौर ते सिंध जा बि इलाही नौजवान जेको आहे सो वञनि था नॉर्दर्न एरियाज़ साइड। सो महिरबानी करे पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखो। हिन एंड ऑफ द जून जे तरफ़ जॾहिं बि असां मूव कंदा आहियूं, अगस्त अचण वारो हूंदो आहे त हाई अलर्ट जारी थी वेंदा आहिनि ऐं उते जेको आहे सो लैंडस्लाइडिंग ऐं नंढा वॾा पाण नुक़सान ॾिसंदा आहियूं पिया। सो कंहिंखे बि चवंदा आहिनि न हिकु जान बि वञे थी त पोइ उहो बि इंसानियत ते हिकिड़ो क्वेश्चन मार्क अचे थो, त पंहिंजो महिरबानी करे तमामु घणो ख़्यालु कंदा। पंहिंजे प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधां पई ऐं उहा शख़्सियत असां वटि मौजूदु आहे जंहिंजो असांजे हिन समाज में हिकिड़ी सुठी हुननि जी कॉन्ट्रीब्यूशन आहे। पाण जनाब सुठो लिखंदड़ आहिनि ऐं सुठा समाज सुधारक आहिनि, सोशल एक्टिविस्ट तमामु सुठा आहिनि। मां ॻाल्हि कयां पई द वन एंड ओनली ज़ुल्फ़कार क़ादरी साहिब जन जी। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो सर? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो करम आहे। माशाल्लाह, ज़बरदस्त। सर आयो पे तव्हां बि त यकीनन मौसम खे अॼु तव्हां बि इंजॉय कयो हूंदो। जी हा, यकीनन अॼु हैदराबाद में झोड़ाली मौसम आहे ऐं पर इंतज़ारु आहे काफ़ी ॾींहंनि खां हैदराबाद वासियुनि खे त कॾहिं तो मींहुं वसे ऐं थर में त वसियो आहे ऐं ॿियनि इलाइक़नि में वसियो आहे ऐं पर हैदराबाद वासी रुगो झुड़नि खे ॾिसी ऐं इन उमेद में त कॾहिं असां वटि बरसाति थींदी ऐं यकीनन त पर बरसाति बि ज़रूरी आहे क्लाइमेट जे लाइ ऐं मां इंसानी हयात जे लाइ बि। बरसातूं जेके से फसल जे लाइ बि बहितर आहिनि जेकॾहिं उहे कंहिं लिमिट में पवनि थियूं त ऐं जेकॾहिं ओवर थियूं थियनि त पोइ जेके कचा घर आहिनि या जेके से फसल आहिनि उहे ॿुॾनि था। पर
नॉर्मल बरसात जी ख्वाहिश आहे त उहा हुजे, रहमत वारी रहमत वारी हुजे जी जी ऐं उहा तकलीफ़दार न हुजे। बिल्कुलु बिल्कुलु ज़बरदस्त, तमामु सुठो। ऐं अव्हांजा विज़िट्स सुठा हूंदा आहिनि, मतिलबु दुनिया जा मुल्क घुमंदा रहंदा आहियो ऐं सुठो लिखो था, एक्टिव आहियो माशाल्लाह। अच्छा, मौसम हमेशह जेकॾहिं फेवरेट मौसम तव्हांजी पुछिजे कहिड़ी हुजे थी? मौसमूं त जेके बि आहिनि उहे हिकिड़ो नेचर आहे ऐं कुदरत जो हिकिड़ो रंग आहे ऐं उनजो पंहिंजो पंहिंजो जेको सो मज़ो आहे। ऐं पर जेकॾहिं वरी मौसम उहो सियारे जी, अक्सर माण्हू चवंदा आहिनि त ॿाहिरि जी मौसम, पर सियारे जी मौसम बहितर मूंखे बहितर लॻंदी आहे। ज़ाती तव्हां मूंखां ओपिनियन पुछियो आहे त उन में माण्हू थोरो ॼणो कंफर्ट हूंदो आहे सियारे जी मौसम में। ऐं उन में बिजली जेकॾहिं हली बि थियो, छो त मां इन तनाज़ुर में इहा ॻाल्हि कई त असां वटि जेको बिजली जो ब्रेकडाउन थिए थो, पोइ उन में माण्हू सभिनी वटि त जेको सोलर सिस्टम्स ऐं UPS कोन्हनि ऐं पोइ जॾहिं गर्मियुनि में बिजली वञे थी पोइ माण्हुनि खे तकलीफ़ थिए थी। पर एटलीस्ट सर्दी जे मौसम में जेकॾहिं बिजली न आहे त बि माण्हू जेको आहे सुकून प्रोग्राम आहे, त उन हवाले सां सर्दी जी मौसम मूंखे बहितर लॻंदी आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु सुठो। अच्छा, ज़ुल्फ़कार क़ादरी साहब, हैदराबाद तारीख़ी शहर आहे ऐं तव्हां असांखे हैदराबाद में रहणु नसीब थिए थो। ख़ूबसूरत शहर आहे ऐं सुठा ग्रुप्स हिते माना आहिनि, स्टडी जे हवाले सां ॾिसिजे, पढ़िया लिखिया माण्हू, उन्हनि जी वाबस्तगी हैदराबाद सां आहे। अव्हांजो जेको ग्रुप आहे माशाल्लाह उहो बि ॾाढो सुठो आहे न, तव्हांजी पढ़ण सां हेल्दी डिस्कशन्स उहे तव्हांजूं रहनि थियूं। पढ़णु ऐं सुठी सोहबत अव्हांजी नज़र में छा आहे? उहो नौजवान हुजे या कंहिं बि एज ग्रुप में हुजे इंसान जी। ऐं इहो असां हैदराबाद वारनि जी ख़ुशकिस्मती आहे त हैदराबाद जेको हिकिड़ो यूनिक जेको आहे सो मुनफ़रिद हिकिड़ी पस मंज़र आहे, हिस्टोरिकल पस मंज़र आहे। त सिंध जा तमामु वॾा जेके तइलीमी इदारा आहिनि उहे जेके हिते हैदराबाद मां जाम शुरू ऐं असीं विरायो कोन्हे ऐं हिते ई आहिनि। ऐं सिंध यूनिवर्सिटी आहे, लम्स आहे, लियाकत मेडिकल कॉलेज, मेहरान यूनिवर्सिटी, उनखां पोइ जी हा उहे तइलीमी इदारनि खां अलावा जेके बि अदबी सरगर्मियूं, जेके वॾा अदीब शेख अयाज़ जनम किथे बि थियो हुजे मिसाल शिकारपुर में, पर उन्हनि जो जेको सो मर्कज़ जेको रहियो हैदराबाद रहियो, इब्राहिम जोयो साहिबु रहियो, ॿिया जेके लेखक, या हिते असां वटि जेको छपाई जो मर्कज़ हो, जेके बि असांजी शाइरियूं अदब नसर जी सूरत, उहे जेके प्रेसूं हैदराबाद में हूंदियूं मोस्टली, त हीअ उनजो हिकिड़ो हैदराबाद जेको सो अदबी हिकिड़ो शहर आहे जेको सिंध जे अदब जी तारीख़ खे सहेड़े। ऐं न सिर्फ़ु हुकूमत ॿियनि हवालनि सां बि हैदराबाद, पर जेको अदबी हवाले सां हैदराबाद जो जेको सो आहे अदबी संगत जो मर्कज़ आहे। ॿिया जेके मर्कज़ आहिनि उन हैदराबाद में ॿोली अथॉरिटी आहे, ॿिया इदारा, मतिलबु हैदराबाद सिंध जे अदब जो हिकिड़ो मर्कज़ ऐं माख़िज़ जेको सो शहर आहे। ऐं जेसि ताणी इन सुवाल जो जेको ॿियो हिसो आहे नौजवाननि जे हवाले सां, त नौजवान या कंहिं बि एज ग्रुप में मतिलबु त हर एज जे हवाले सां, छो त पढ़ण जे इल्म जे हवाले सां एज जेको सो मैटर न आहे हूंदो इल्म सां। ऐं उहो जेको सो ॿार जे पींघे खां वठी जेको इंसान जे क़बर ताईं इल्मु हुन जे ज़िंदगी सां वाबस्तु आहे, जेके इल्म सां तालुक़ु रखनि था ऐं इल्मी अदबी ऐं जेको सो तनाज़ुर या ज़ौक़ आहे रखनि था, त उन हवाले सां त अॼु जे नौजवाननि खे काफ़ी माण्हू चवंदा आहिनि त ॿारनि में पढ़ण जो जेको रुझान जेको सो घटिजे थो, पर शायदि उन्हनि दाऊदपोस्ट लाइब्रेरी जो सुबुह जो मंज़र न आहे ॾिठो। हाणे आउं अचां पियो जॾहिं तव्हांजे प्रोग्राम में सुबुह जो, त ॿारनि जी 1 किलोमीटर ताईं जेका लाइन ई कतार ई ॾिठी, जेके पंहिंजो इंतज़ारु पिया कनि त गेट खोले असां वञी जेको सो लाइब्रेरी में वञूं ऐं पढ़ूं। त इहो
ॿारनि जी में या नौजवाननि में जेको सो इहा इल्मु ऐं पढ़ण जी जेको आहे सो तजसुस ऐं दिलचस्पी जो हिकिड़ो मंज़र आहे। ऐं इन हवाले सां त ॿियो त हिन डिजिटल दौर में जॾहिं इंटरनेट ऐं जेको सो एक्सेस थी वई आहे ऐं तव्हां जॾहिं ChatGPT तां या गूगल तां या जेको सो जेमिनी तां हर शइ जेको सो हिकिड़े झटके में हिकिड़े सेकंडनि में मालूम करे वठो था। त उते किताबनि जो वरी जो रुझान बि जेको सो पंहिंजी जाइ ते अञा ताईं क़ाइमु आहे। किताब छपजनि पिया ऐं माण्हू पढ़नि था पिया, किताबनि खे बि पढ़नि था। उहो अञा ताईं उहो जेको सो उन जो जज़्बो या जेको ज़ौक़ आहे रहे थो किताबनि जो। ऐं ॿियो त हिन तव्हांजे प्रोग्राम जे निस्बत सां ॿुधनि था, छो त लाइव असां सुबुह महिरान में वेठा आहियूं, त नौजवाननि खे इहो मां चवंदुसि त हिन वक़्तु दुनिया जे वॾियुनि यूनिवर्सिटियुनि जो फुल फंडेड स्कॉलर्स जेके से अनाउंस थियूं आहिनि, यूरोप या अमेरिका कैनेडा जूं, उहे वञनि उन्हनि लिंक्स ते वञनि ऐं पंहिंजी जेको सो उन्हनि खे तयारी कनि त हुननि जे हिकिड़ो फ्यूचर जे लाइ बहितरु आहे, सिंध जे ॿारनि जे लाइ बहितरु आहे। ऐं ख़ासि तौर सां हिन वक़्तु सिंधी ॿार ॾाढो वञनि पिया इटली में, इटली जर्मनी ऐं फ्रांस में काफ़ी वञनि था। पर मूं त जर्मनी में काफ़ी जेके सिंधी ॿार ॾिठा जेके इल्म जे हवाले सां, ऐं इटली में इहो तमामु हाणे जज़्बो आहे। त मां तव्हांजे प्रोग्राम सां जेके नौजवान ॾिसनि था पिया ॾिसनि था, उनखे इहा नसीहत कंदुसि या गुज़ारिश कंदुसि त पंहिंजे इल्मी सफ़र खे जारी रखो। दुनिया तमामु वसी थी वई आहे। अव्हां इहो न ॾिसो त असां इकोनॉमिकली कमज़ोर आहियूं, पैसा कोन्हनि, असां कीअं वेंदासीं उते। हाणे तव्हांखे हिकिड़ी जेको आहे सो हिकिड़ी मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां त जेके इटली या जर्मनी में तमामु लोअर मिडिल क्लास जा जेके ॿार आहिनि, पंहिंजे इल्मी अहलियत जे बुनियादनि ते दुनिया जे उन्हनि वॾनि शहरनि जा यूनिवर्सिटियुनि में पढ़नि था पिया। इन करे महिनत कयो ऐं उन्हनि मौक़नि जो फ़ाइदो वठो। ज़बरदस्त ज़बरदस्त, इलाही ख़ूबसूरत। अच्छा, अॼु जो नौजवान सम्झो था अपडेटेड आहे, अॼु जे नौजवान खे गाइडलाइन आहे। ऐं भले असां ॻोठनि जे नौजवाननि जी ॻाल्हि कयूं, पहिरीं ईअं हूंदो त जीअं तव्हां चओ त उहा एक्सेस एॾी ईज़ी कोन हूंदी न, हाणे त तव्हां वटि हर शइ आहे। त सम्झो था त अॼु जो नौजवान वधीक अपडेटेड रहे थो। बिल्कुलु, नौजवाननि में ॾाढी दिलचस्पी आहे। ऐं कुझु ॾींहंनि खां इहो मूंखे नौजवाननि जा व्हाट्सअप ते बि ऐं जेको इनबॉक्स बि जेको सो मैसेजर ते बि ईंदा हुआ त अव्हां जेको सो पंहिंजे जेको सो पेज तां या पंहिंजो जेको ID आहे उतां असांखे मुख़्तलिफ़ जेके USA जूं या मुख़्तलिफ़ मुल्कनि जूं जेके वीज़ाऊं आहिनि उन हवाले सां तव्हां असांखे पंहिंजो मालूमात फ़राहम कयो। ऐं मूं गुज़िरियल काफ़ी ॾींहंनि खां इन सिलसिले खे जेको आहे सो जारी रखियो आहे, मूं लिखणु शुरू कयो आहे। ऐं उन में मुख़्तलिफ़ जेके बि वीज़ाउनि जा मूं पहिरियों फस्ट अमेरिका खे रखियो आहे त अमेरिका माण्हू कीअं वञी सघे थो, वीज़ा कीअं मिली सघे थी, ऐं उन खां पोइ ॿार उते तव्हां तालीम कीअं हासिलु करे सघो था, कहिड़े क़िस्म जूं वीज़ाऊं आहिनि, घुमण फिरण वारियूं आहिनि, सियाहती आहे, वर्क वीज़ा वारी आहे, इमिग्रेंट आहे। उहे तमामु जेको सो हर हिकु वीज़ा जेकी बि आहे ऐं इमिग्रेंट जे लाइ मूं उन ते जेको सो लिखणु शुरू कयो आहे। ऐं पंहिंजे पेज ते जेकॾहिं नौजवान मुंहिंजो ॾिसंदा हूंदा या मूंसां फॉलोअर्स हूंदा या त उते तव्हांखे अमेरिका जे तमामु जेके वीज़ाउनि ऐं इमिग्रेशन सिस्टम ते मूं तक़रीबन 6 जेके अहिड़ा आर्टिकल्स लिखी रखिया आहिनि। ऐं हाणे जेको सो नेक्स्ट वरी मां कैनेडा जे वीज़ा जे हवाले सां लिखंदुमि। ऐं छो त हाणे ॻोठनि जे अंदरि बि इंटरनेट पहुची वई आहे, ॻोठनि जे अंदरि बि हलाइनि था पिया, ॿार इंटरनेट खे यूज़ कनि था पिया, उते बि उनखे जी एक्सेस पहुची वई आहे त ॻोठनि जा ॿार बि उन में फ़ाइदो वठनि था पिया।
ऐं इहो जेको सिलसिलो आहे दिलचस्पी वधी आहे ॿारनि जी। त मां इहो ई चवंदुसि त आलमी हवाले सां इहे तव्हां जेके मवाक़िया आहिनि मिलनि था पिया ऐं उन्हनि जो जेको सो माण्हू उनजो अवेल करे ऐं उन्हनि खे जेको आहे सो स्कॉलर्स जेके आहिनि फुल फंडेड आहिनि या रोज़गार जे सिलसिले सां बि जेके स्किल्ड, छो त काफ़ी सुवाल ईंदा आहिनि त असां अमेरिका कीअं वञूं, पोइ अमेरिका जो असां छा कयूं, या त मां हुननि खे सुबुह महिरान जे तबस सां मैसेज ॾींदुमि त बाबा इहो अमेरिका या जेके यूरोप जा मुल्क आहिनि उन में स्किल्ड माण्हू खपनि था। ही सऊदी अरब या दुबई न आहे त माण्हू वियो उते वञी मज़दूरी कई, राजपो कयो या जेको ॿियो जेको आहे लेबर वञी कयो। हिननि मुल्कनि में स्किल्ड माण्हुनि जी ज़रूरत आहे। त तव्हां जेकॾहिं स्किल्ड आहियो त तव्हां तयारी वठो ऐं पंहिंजो प्रिपरेशन कयो ऐं तव्हांजे लाइ रस्ता खुली वेंदा। बिल्कुलु बिल्कुलु कादरी साहब, तव्हां बिल्कुलु सुठे तरीक़े सां ॻाल्हि ॿोल कई आहे। ऐं इटली जो वीज़ा और स्कॉलरशिप्स जेको आहे हिन वक़्तु सुठियूं आहिनि। वीज़ा जो त खणी हिकिड़ो प्रोसेस आहे ऐं पहिरीं त चाइना जो घणो क्रेज़ हूंदो हो, पर हुनजो प्रोसेस ॾुखियो हूंदो हो। इटली जो बि संभाव ज़ाहिरी ॻाल्हि आहे, कुझु हुननि जो पंहिंजो प्रोसेस आहे, पर उहे स्कॉलरशिप्स जेको आहे सो नौजवाननि खे आसानी सां मिली वञनि थियूं हिन वक़्त में। अच्छा, उन खां अलावा असां जेकॾहिं नौजवाननि जो ई ज़िक्र कयूं पिया त अव्हां छा सम्झो था त हुननि खे पंहिंजो माइंड सेट हिन वक़्तु कीअं तयारु रखणु घुरिजे? छो त पहिरीं त इहो हूंदो हो न, जेको डिपार्टमेंट मिली वियो साल ॿ ज़ाया न आहिनि करणा, असांखे जेको आहे पढ़ाई कंटिन्यू करणी आहे। अॼु जो नौजवान कीअं पंहिंजो माइंड सेट ठाहे, कीअं हू अॻियां वधण जा पंहिंजा जेको आहे सो उहे रस्ता उहे मंज़िलूं सोचे, छा सम्झो था? ॾिसो, असां पहिरियों असांजी इहा सोच हूंदी त जेको इल्मु आहे या तइलीम आहे उहा नौकिरीअ जे लाइ आहे, पोइ असां जेको सो नौकिरी जेको सो ॻोल्हींदासीं। ऐं त मां नौजवाननि खे इहो चवंदुसि त पाकिस्तान में नौकिरियूं तमामु महदूद आहिनि, तमामु वसीला हिते महदूद आहिनि ऐं जेको सिस्टम आहे उन हवाले सां तमामु जेको सो लिमिटेड हिकिड़ो आहे जॉब्स जो सिलसिलो आहे। ऐं जॉब्स कीअं थियूं मिलनि उहो बि हिकिड़ो अलॻि वरी हिकिड़ो ॿियो दास्तान आहे, उहो वरी कंहिं ॿिए सेशन में असां उन ते ॻाल्हाईंदासीं। बहरहाल त चवणु मतिलबु आहे त तव्हां इहो जेको पंहिंजी स्किल आहे या तव्हांजी जेको जज़्बो आहे इल्म जे वटि जेको तव्हांजो ज़हानत आहे इनखे कन्वर्ट कयो ॿिए पासे ॾे त असांखे पाकिस्तान खां ॿाहिरि बि दुनिया आहे। असांजो हिन धरती सां लाॻापो कोई बि नथो छिनी सघे। असां सिंध में आहियूं, असां सिंध सां असांजो ताल्लुक़ु आहे, मतिलबु इहो सोचणु त पोइ वरी सिंध जो छा बाबा, सिंध खे हींअर मां ईअं चवंदुसि त सिंध खे ज़रूरत आहे लिखियल पढ़ियल माण्हुनि जी, सोच सम्झ वारनि माण्हुनि जी। आहे त आलमी सतह ते जॾहिं तव्हां लिखी पढ़ी उहे जेको आहे सो हिकिड़ा जीनियस थी उतां ईंदव त तव्हां पंहिंजी धरती जी ख़िदमत करे सघंदव। जेकॾहिं हिते नथा अचो त जेकॾहिं तव्हां कंहिं एब्रॉड सेट था थी वञो, कंहिं ॿिए मुल्क में जेको आहे तव्हांखे मिली थी वञे त तव्हां उतां वेही काफ़ी नौजवान असांजा तव्हां जेकॾहिं हाणे ॾिसंदा हूंदव पंहिंजे फेसबुक ते या जेको असांजो जेको हले पियो सोशल मीडिया ते, उते जेके ॿार काफ़ी जेके पहुता आहिनि उहे उतां सेशन था वेही कनि हितां जे लाइ त कीअं जेको सो स्कॉलर्स वठजनि, कीअं निकिरजे, कीअं रोज़गार हासिलु कजे। त इन जे करे जेके नौजवान आहिनि उहे पाण खे हेसिताणी महदूद न रखनि ऐं पाण खे हिकिड़ो सोचनि त असांखे जे लाइ हीअ सॼी दुनिया खुलियल आहे ऐं असांखे दुनिया में छाइजी वञिणो आहे ऐं सिर्फ़ु असांखे सिंध ताईं महदूद न आहे थियणो, पाकिस्तान ताईं महदूद न आहे थियणो। असांजे लाइ सॼी दुनिया खुलियल आहे ऐं दुनिया में ॿार पहुची चुका आहिनि ऐं तमामु बहितरीन ज़िंदगी गुज़ारनि था पिया। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त मज़ेदार ॻाल्हि त तव्हांखे दुनिया जे फिनलैंड खां वठी कैनेडा, अमेरिका, इटली, फ्रांस
जर्मनी जी जी उन में सिंध जूं हाणे छोकिरियूं बि मिलंदियूं हुन बिल्कुलु हिते असां वटि जेको सो ॾाढो इहो सम्झो त असां सिंध में पंहिंजे पाड़े वारे स्कूल में बि छोकिरी खे कीअं मोकिलियूं पेरेंट्स इहो पहिरियों सोचे हिकिड़ी असां वटि जेको पुराणी जेको सोच हूंदी त असां पंहिंजी नियाणी खे असां वरी जेको कीअं मोकिलियूं बसि 5 दर्जा पढ़े ऐं बसि घर विहारे हाणे पेरेंट्स जेको आहे सो थोरा बोल्ड थिया आहिनि ऐं उन्हनि पंहिंजे नियाणियुनि खे ट्रस्ट कयो आहे मां इहो चवंदुसि असां वेठा आहियूं हुन प्रोग्राम में छो त अव्हांजो प्रोग्राम वर्ल्ड वाइड ॾिठो वञे थो तमामु माण्हू ॾिसनि था हिनखे त अव्हां पंहिंजे ॿारनि जे मथां नियाणियुनि जे मथां स्पेशली उन मथां एतबार कयो उन्हनि जे मथां ट्रस्ट कयो ऐं जॾहिं तव्हां जॾहिं ट्रस्ट कंदव त उन्हनि जे अंदरि हौसलो ईंदो ऐं हो तव्हांखे उनजो तव्हांजे एतबार खे न टोड़ींदियूं तव्हांजा जेके ख़्वाब आहिनि उन्हनि खे साबिया कंदियूं अव्हां जूं नियाणियूं कंदियूं ऐं दुनिया जे काफ़ी मुल्कनि जे अंदरि ऐं फिनलैंड खां वठी वियो आहियां यूरोप जे काफ़ी मुल्कनि में ऐं हॉलैंड में नीदरलैंड में फ्रांस में जेके बि आहिनि जर्मनी वर्मनी स्पेन विस्पेन उते मूं मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि में सिंधी नियाणियूं ॾिठियूं आहिनि जेके पढ़नि थियूं पियूं ऐं तमामु जेको सो जीनियस आहिनि वॾनि वॾनि इदारनि में जॉब्स बि कनि थियूं पियूं त इन जे करे पंहिंजे नियाणियुनि ते एतबार कयो ऐं उनखे पढ़ण जा मौक़ा ॾियो ऐं जेकॾहिं कंहिंजी स्कॉलर थी वञे मां अव्हांखे ताहिरा ॿुधायां त मूंखे ॾाढो ॾुखु थियो चाइना जूं स्कॉलर्स आहियूं लास्ट ईयर ऐं उन में जेको आहे सो असां जेको सब्जेक्ट हो उन में असां नियाणियुनि खे अप्लाई बि करायो हो उन में कामयाबी बि वयूं उन्हनि जूं ऐं उनजी सिलेक्शन बि थी वई आख़िरी लम्हे में हुननि जे वालदेन जेको आहे सो हुननि खे इजाज़त न ॾिनी हुननि खे न छॾियऊं ऐं मूंखे ॾाढी तकलीफ़ थी हिकु त उन सां हिकिड़ो नुक़सानु थियो त जेके सीट्सूं उहे ज़ाया थी वियूं हिकु त सीट्स ज़ाया थी वियूं ॿियो इहो त उन्हनि नियाणियुनि जो बि नुक़सानु थियो ऐं उन्हनि पेरेंट्स पंहिंजे नियाणियुनि सां बि ग़लति कयो तव्हां उन्हनि जे मथां एतबार कयो आहे हिन वक़्तु चाइना में अलाए केतिरनि चाइना जी यूनिवर्सिटियुनि में सिंध नियाणियूं जेके से पढ़नि पियूं ऐं उतां जेको सो एमफिल खां हाणे PhD जेको सो PhD पियूं कनि उते त उन जे करे हितां मैसेज आहे मुंहिंजो त अव्हां नौजवान त एक्टिव आहिनि ई आहिनि पर हाणे नियाणियुनि खे अॻिते आणियो दुनिया जे यूनिवर्सिटियुनि में मोकिलियो ऐं जीअं इटली में अलाए केतिरियूं नियाणियूं तव्हांखे मिलंदियूं उत्तर सिंध जूं इलाइक़नि सां तालुक़ु रखंदड़ वार कंबर जूं मीरो खान जूं सिंध जे मुख़्तलिफ़ एरियाज़ सां तालुक़ु रखंदड़ जेको आहे सो ऐं उहे ज़ातियूं जेके गैरत जे नाले ते कबीला जेके से कुहाड़ियूं खणनि उन्हनि पंहिंजे नियाणियुनि खे जेको सो एतबार कयो आहे उहे नियाणियूं इटली में फ्रांस में ऐं जर्मनी में उहे पढ़नि थियूं ईअं सिंधवासी पंहिंजे नियाणियुनि ते ट्रस्ट करे उनखे अॻिते आणियो त ही जेकॾहिं हिकु औरत पढ़ी पई त समाज जे अंदरि हिकिड़ी वॾी चेंज आहे बिल्कुलु बिल्कुलु तव्हां बिल्कुलु सही था चओ बिल्कुलु दुरुस्त चओ पिया अच्छा ज़ुल्फ़िकार कादरी साहब अगरि तव्हां खां इहो पुछो वञे त दुनिया जो कहिड़ो मुल्क सभ खां वधीक वणंदो आहे या इन फ्यूचर जेकॾहिं मौक़ो मिले कहिड़े मुल्क में रहणु चाहींदव मां त ॾिसो मां चवणी आहे जेकी चवणी आहे त दुनिया जो ख़ूबसूरत मुल्क जेको आहे स्विट्ज़रलैंड आहे मां उहो बि ॾिसी छॾियो आहे अमेरिका कैनेडा स्पेन बेल्जियम नेदरलैंड जेके बि आहिनि फ्रांस पेरिस पर मां वरी बि जेको आहे सो पंहिंजे सिंध खे ई जेको आहे तरजीह ॾींदुसि सिंध खे तरजीह हिन लाइ ॾींदुसि त मतिलबु सिंध सां पंहिंजे नाते खे न टोड़ींदुसि बाक़ी रोज़गार सां इल्म जे हवाले सां हिजरत करणु हिजरत सुनत रसूल आहे रसूल करीम आहिनि ऐं जेकॾहिं तव्हां
पंहिंजे इलाइक़े जे अंदरि रोज़गार जे हवाले सां तंगी महसूस था कयो या ॿिए हवाले सां या इल्म जे हसूल जे लाइ वञो था त मां हिकदमि त माण्हू हिजरत में को बि जेको सो कोन्हे ऐं एप कोन्हे दुनिया में माण्हू इन में ख़्यालु असां वटि वॾे में वॾी तारा खुली ॻाल्हायूं था तव्हांजे हूअं बि तव्हांजे प्रोग्राम में खुली मूंखे ॻाल्हाइण जी इजाज़त हूंदी आहे त असां ॾिसो सिंधवासी असांखे ॿुधनि पिया ॾिसनि पिया हिन प्रोग्राम में त असांखे दादूअ खां हैदराबाद परदेस लॻंदो आहे मतिलबु असांजे माण्हुनि खे त जेकॾहिं ट्रांसफर थी वई न का बदिली थी वई मुंहिंजी जेकॾहिं या मुंहिंजे कंहिं कलीग जी या असांजे कंहिं जी सिंधी जी भाउ जी हैदराबाद में घर आहे ऐं पोस्टिंग बि हैदराबाद में अथसि पर हितां जेकॾहिं ट्रांसफर मटियारी थी वियो या हालात थी वियो त हुनजे लाइ उहो ॼण परदेस थी वियो त मां डेली जेको सो कीअं मटियारी या हाला या सईदाबाद वंदसि या जेको सो मिसाल ठटे वञा बदीन वञा हैदराबाद में ई बदिली करे रखो मां उनजे लाइ इहो मैसेज थो ॾियां त तव्हां हिते असां वटि फोर्सिस में फ्रंटियर FC आहे फ्रंटियर कॉन्स्टेबलरी आहे या ॿिया फोर्सिस आहिनि पाकिस्तान आर्मी आहे रेंजर्स आहे तव्हां उन्हनि माण्हुनि खे तव्हां ॾिसो त बाजोड़ बनू वज़ीरिस्तान जा माण्हू असां वटि सिंध में ड्यूटियूं कनि पिया हिते ऐं जेको आहे सो उहे जॾहिं मां हिकिड़ो माण्हू बाजोड़ खां वज़ीरिस्तान खां सिंध में नौकरी करे थो पियो पर मज़दूरी बि करे पियो असां ॾिसो त काफ़ी जेके से मोची या बूट पॉलिश कंदड़ जेके मज़दूर पेशा आहिनि उहे जेके तव्हांखे पठान नज़र ईंदा या तव्हांखे उन खां पोइ हिकिड़ो वरी ॿियो ट्रेंड जेको शुरू थियो ट्रेंड जेको असां वटि जेको शुरू थियो आहे सिंध में चांहि जा सुठा बहितरीन होटल ठीकु आहे कोयटा दरबार कोयटा फलाणो जेको फलाणा जेके असांजे पख्तून भाइरनि जेके खोलिया आहिनि ऐं चांहि हाणे पोइ उनजो जेको ज़ाइक़ो आहे उहो नथा ॻाल्हायूं पर मां जॾहिं हुननि खां पुछंदो आहियां जेके बि मिसाल जेके होटल खोटा आहिनि ऐं उते मेला मतल आहिनि बिल्कुलु बिल्कुलु पंहिंजे कारोबार खे बचाए वेठा ॾिसो हाणे मां मिसाल सुबुह अचां पियो तव्हांजे प्रोग्राम में त मुस्लिम सोसाइटी वारा जेके तव्हांजे ऑफिस ॾे अचण खां अॻु में त मूं जेको हिकिड़ो सिंध लैंग्वेज अथॉरिटी साम्हूं हिकिड़ो होटल मूं ॾिठो जेको पख्तून भाइरनि खोलियो आहे उन ते मेला मतल आहे ठीकु आहे त मूं हुननि खां अॼु न पर ॿ टे ॾींहं अॻु में पुछा कयो या मुख़्तलिफ़ जेके होटल आहिनि त हुन खां मां पुछियो त कंहिं चयो त असांजो किला सैफुल्ला सां तालुक़ु आहे ऐं कंहिं चयो त असां गुलिस्तान कोयटा चमन ज़ियारत या पिशावर खां आया आहियूं असां हिते रोज़गार कयूं था हाणे जॾहिं उहे माण्हू उन पंहिंजा शहर छॾे हिते बहितरीनु रोज़गार कनि था पिया ऐं कमाइनि था पिया त असांजो माण्हू हितां ॿिए हंधि वञण में इहे त सभु माना उहे केसिस आहिनि जेके ऑलरेडी माना जॉब में चवनि था बसि असां माना पंहिंजे ई शहर में वेठा जॉब कयूं असांखे न वञिणो पवे पर उहे बि नौजवान असां वटि आहिनि शहरनि में बि जेके घरनि में हिकु ॿीं बजे ताईं सुम्हणु पसंदि कंदा पर किथे वञी करे जॉब करणु पसंदि न कंदा उहे घर में कंट्रीब्यूट करणु पसंदि न कंदा अच्छा पहिरीं असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था पोइ वधीक ॻाल्हि ॿोल खे जारी रखूं था नाज़रीन प्रोग्राम में साथ मौजूदु आहे मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जो ऐं चूरो चांहि आहे ॾाढी ज़बरदस्त चांहि आहे हिकु प्रीमियम डस्ट जो मख़सूस मैलाब जेको फौरी तौर ते सुठो रंग सुठी खुशबू ऐं आला मयार जो ज़ाइक़ो फ़राहम करे थो तव्हां काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो सुबुह महिराण नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में
ऐं सुबुह मेहरान में स्पॉन्सरशिप असां सां मौजूदु आहे मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जो नाज़रीन साथ आहे। ही फौरी तौर ते गहरो सुनहरी रंग ॾिए थी, हिकु मज़बूत भरपूर ज़ाइको पेश करे थी। सो हिन साथ सां प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। ज़ुल्फ़कार क़ादरी साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं नाज़रीन असां सुबुह मेहरान जे मंच ते पंहिंजनि माण्हुनि जी ॻाल्हि न कयूं, इहो कीअं थो थी सघे। ऐं सभिनी खे ख़बर आहे त ॿारनि जा गुमशुदगीअ जा जेके केस आहिनि उहे तमामु घणा वधी रहिया आहिनि, पर उहे कुझु ॿारड़ियूं जेके केतिरे ई टाइम खां मिसिंग आहिनि, गुम आहिनि, उहे अञा ताईं पंहिंजे वालिदैन खे कोन मिलियूं आहिनि। उहे बचा समूरी सिंध जा बचा आहिनि ऐं असां पंहिंजे माना कंहिं हिकु ॿार जी बि ॻाल्हि कयूं था, यानी मुस्तक़बिल जी ॻाल्हि कयूं था। ज़ुल्फ़कार क़ादरी साहब, असां प्रिया कुमारी जो केस जॾहिं ॾिसूं था त मूंखे ईअं महसूसु थींदो आहे त शायदि लफ़्ज़ जेको आहिनि न उहे घटिजी वेंदा आहिनि असां वटि। असां उन माउ जो दर्द बयानु न करे सघंदा आहियूं। एतिरनि ॾींहंनि खां ई ॿ जो हिकिड़ो असां एहतजाज ॾिसी रहिया आहियूं। असांजूं अदियूं भेनरूं ऐं सुजाग ज़हन उते मौजूदु आहिनि। छा चवणु चाहींदव अव्हां? सभ खां पहिरीं त इहो अलमियो आहे। बिल्कुलु असां वटि हूअं त काफ़ी नियाणियूं गुमनाम जेके लापता आहिनि, जिन जी वारसी न आहे। सही। पर ॿ केस अहिड़ा आहिनि जेके काफ़ी सालनि खां हाईलाइट बि थिया आहिनि। हिकिड़ो प्रिया कुमारी जो केस आहे, ॿियो फज़ीला सरकी जो केस आहे। सही। फज़ीला सरकी जो बि असां वटि केस जेको सो अञा ताईं हल न थियो आहे, ऐं प्रिया कुमारी जो जे मामले ते बि। ऐं वॾी हैरत जी ॻाल्हि आहे त प्रिया कुमारी जे हिन मामले ते सिंध जे चीफ मिनिस्टर खां वठी IG खां वठी होम मिनिस्टर ताईं सभई जेके से मुख़्तलिफ़ जेके से तहक़ीक़ाती कमेटियूं या जॉइंट जेको आहे सो इन्वेस्टिगेशन JITs जुड़ियूं आहिनि, पर अञा ताईं हुनखे रिज़ॉल्व न करे सघियूं आहिनि। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त प्रिया कुमारी जे हवाले सां हैरत थींदी आहे जॾहिं ज़िम्मेवार माण्हू सरकार जे तमामु अहम उहिदनि ते वेठल जॾहिं इहा ॻाल्हि कनि था त काफ़ी दफ़ा मूं इहो पढ़ियो बि आहे, सोशल मीडिया ते बि आयो आहे, मीडिया ते बि आयो आहे, प्रेस में बि आयो आहे त ज़िम्मेवार माण्हू चवनि जो इहा स्टेटमेंट त असां प्रिया कुमारी जे मामले खे जे वेझो पहुची विया आहियूं, पर पोइ वरी उहो मामिलो गुम थी वेंदो आहे ऐं वरी इहो जेको आहे सो का ख़बर ई न पवंदी आहे त वेझो जो अव्हां पहुतो हुन मतिलबु त हुनजे वेझो पहुचण जो मतिलबु आहे त अव्हां हुननि जेके उन में इनवॉल्व माण्हू आहिनि, मदद माण्हू आहिनि, तव्हां उन्हनि जे खे आइडेंटिफाइड कयो आहे। मतिलबु त मतिलबु तव्हां आइडेंटिफाइड कयो आहे त तव्हां वेझो पहुता, पर उन खां पोइ वरी उहो मामिलो वरी जेको सो हलियो वेंदो आहे, सफ़ा जेको आहे सो थधो थी वञे थो ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते। पर हाणे कुझु ॾींहंनि खां वठी हींअर बबरलो वटि जेको आहे सो प्रिया कुमारी ऐं ॿियनि जेको आहे सो ॿारनि जे लाइ जी बाज़ियाबी जे लाइ जेको एहतिजाजी कैंप हले पई ऐं जेके कैंप में वेठा आहिनि ऐं जेके इन एहतिजाज में आहिनि, मां उन्हनि खे जस ॾींदुमि, एप्रिशिएट कंदुमि त उन्हनि पंहिंजो वक़्तु कढी हिन इंसानी मामले खे, छो हीअ त ह्यूमन मामिलो आहे न जेको आहे सो उन जे लाइ जेको आहे सो उते एहतिजाज कनि पिया वेठा। ऐं इन जो वरी हिकिड़ो ॿियो पासो बि आहे जेको दर्दनाक बि आहे। इहे जेके एहतिजाजी बबरलो जे में जेके आहे त मां सोशल मीडिया ते पढ़ां थो ऐं कमेंट बि पढ़ां थो मुख़्तलिफ़ माण्हुनि जा मनफ़ी त जॾहिं बि अव्हां जा पैसा खुटनि त को न को इशू खणी बबरलोद में अचे धरणो हणो ऐं 10 ॾींहं 8 ॾींहं वेहो ऐं उन खां पोइ वरी पैसा वठी वरी हलिया वञो। मतिलबु त सुभाणे जेकॾहिं को माण्हू रियल जेन्युइन इशूअ ते बबरलो में अचे धरणो हणे,
उहो पोइ सिंध जो पाणी जो मसइलो हुजे, केनालनि जो मसइलो हुजे, ॿिया इशूज़ हुजनि, धारी आबादकारी हुजे, त मिसाल सुभाणे जेको बि माना बबरलो में जे धरणो हणे थो उहो पैसनि जे ख़ातिर थो जेको सो हणे। त मां उन्हनि दोस्तनि खे अव्हांजे हिन सुबुह महिराण प्रोग्राम जे तवसत सां मैसेज ॾियुमि त अहिड़े क़िस्म जा मनफ़ी मैसेज न ॾियो। हिकिड़े वॾे काज़ जे लाइ वेठा आहिनि, वॾो इंसानी जेको आहे सो काज़ आहे, ह्यूमन काज़ आहे, मुस्तक़बिल जो सवाल आहे, फ्यूचर जो सवाल आहे। ऐं जेकॾहिं अव्हां हुन में शरीक नथा थी सघो त उनजी इख़लाक़ी मदद करणु आहे, इख़लाक़ी सपोर्ट कयो उनखे, पर उनखे जेको आहे सो उन ते अहिड़ा मनफ़ी क़िस्म जा जेके न कयो। हिन में छो त उन्हनि माण्हुनि खे जस आहे त हेतिरनि ॾींहंनि खां हू जेके हिते वेठा आहिनि, पर हाणे ॻाल्हि इहा आहे त इन ॻाल्हि ते सोचणु खपे त सरकार ताज़ो जेको GIT ठाही आहे उन में मुख़्तलिफ़ इदारा जेके आहिनि, हसास इदारा, उनखे बि उन्हनि में GIT में शामिलु कयो आहे, इन्वॉल्व करे ऐं हुननि ठाहियो आहे। पर उहा कैंप अञा ताईं क़ाइमु आहे, हले पई अञा ताईं। ऐं हुननि जी जेकी ताज़ो प्रेस कॉन्फ्रेंस थी आहे, जेके उन्हनि जी एक्शन कमेटी आहे, प्रिया कुमारी बाज़ियाबी जेके ॿारनि जी वारी जेकी एक्शन कमेटी आहे, उन्हनि चयो आहे त इहे जाम शोरो ऐं उन खां मुख़्तलिफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके एहतिजाजी जेके से कंदा, धरना हणंदा। बहरहाल मजमूई तौर सां असां इन ॻाल्हि खे चवंदासीं त प्रिया कुमारी जे मामले ते सिंध सरकार खे तमामु कोशिशूं वठणु खपनि, तमामु कोशिशूं वठणु खपनि। सिंध पुलिस, सिंध सरकार खे जेके बि पंहिंजा वसीला आहिनि ऐं उहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां हिन केस खे रिज़ॉल्व करणु चाहियूं था त इहो केस रिज़ॉल्व थी वञे, उहे बच्चा जेको आहिनि पंहिंजे माइटनि खे मिलनि, ऐं वरी बि ईअं चवंदासीं त उहे बच्चा समूरी सिंध जा बच्चा आहिनि, फ्यूचर आहिनि। अच्छा काज़ी साहब, मां इहो बि ज़रूरु पुछणु चाहींदमि, भला असांजी सिंध में इहो रिवाजु आख़िर कॾहिं खां पवणु शुरू थियो आहे त नंढा ॿार, मासूम ॿार, गुलनि जहिड़ा ॿार जेको आहे उहे किडनैप थी वेंदा आहिनि, गुम थी वेंदा आहिनि, लापता थियो वञनि? इहो भला छा कारण आहे हिन जो? ॾिसो, ऐं इहो जेकॾहिं तव्हां इहो सुवालु कयो आहे त मां इन जो वरी हिकिड़ो वसी हुन में वसत में वञी ऐं हुन जवाबु ॾींदुसि। अॻे असां इहो ॿारनि जी गुमशुदगी जो जेको मामिलो आहे उहो पुराणो आहे, पुराणो मामिलो आहे, नओं न आहे। ऐं तव्हां खे यादि हूंदो उन्हनि खे जेके एज वाइज़ तो मां ॻाल्हि कयां, जो फैक्ट थो ॿुधायां, ऐं कंहिं कम्यूनिटी खे मां हिट नथो कयां, पर असां ॾे ईअं थींदो त ॿारनि खे ड्रेजान रिजल्ट आहे। ॿारनि खे जेके मिसाल ॿार को ॿाहिरि निकिरी थो वञे घिटीअ में, गलीअ में, ॿियो टियों, त उन्हनि खे ड्रेजान जे लाइ माइरूं जेके से ॿ टे जेके से जेके धमकियूं ॾींदियूं या थ्रेट ॾींदियूं त ॿाहिरि वेंदे पठाण खणी वेंदई। मतिलबु मज़रत सां थो चवां, कंहिं कम्यूनिटी जे ख़िलाफ़ न, पर त असल में उहो जेको असां वटि इहो जेको हिस्टोरिकल पुराणो जेको इहो हुयो, उन वक़्तु खरकार जेके हूंदा हुआ, खरकार जेके वञी उन्हनि नंढनि ॿारनि खे, मासूम ॿारनि खे खणी अगवा करे पोइ वरी इलाइक़ा गैर या अहिड़नि एरियाज़ में वञी उन खां जेको सो उन्हनि खे जेको सो वञी मज़दूरी कराईंदा, जबरी मुश्क़त कराईंदा, पोइ मुख़्तलिफ़ भठनि ते उन्हनि खे जेको सो मिसाल गॾहनि ते, त उहे जेके खरकार उन्हनि जो जेको पई न खरकार खणी वेंदा हुआ, त उहो उतां जेको ॿोली असांजी निकितो त ही हिननि खे खरकार खणी विया। माना त उहे माण्हू जेके ॿारनि खे खणी ऐं पोइ हुननि खे वञी जबरी मशक़त कराइनि था, त इहो पुराणो हिकिड़ो हुयो रवाजु, ठीकु आहे। अॻिते हली उहो वरी ट्रेंड चेंज थियो, पोइ वरी अगवा बराए तावान जे हवाले सां ॿारनि जो अगवा शुरू थियो, त ॿारनि खे अगवा करे ऐं उन्हनि में जेको आहे तव्हां भुंग वठो
ऐं इहो जेको सो वरी सिंध में हू ट्रेंड ख़तमु थियण खां पोइ वरी हीउ जेको ट्रेंड शुरू थियो त ॿार अॻुवाट थी वञनि ऐं पोइ वरी ॿिनि चइनि ॾींहंनि खां पोइ वरी पेरेंट्स सां खे चिठी अचे त जेको आहे सो भुंग खपे अॻुवा बराए तावान वारो मामिलो थियो। हिन मामले में मामलनि में के मामला अहिड़ा आहिनि जिन में अञा ताईं कंहिं माना सिधी तरह ॻुझो मामिलो कंहिं भुंग बि तलब न कयो आहे। त मतिलबु हिकिड़ो असां वटि अचे न अपडेट अचे त फज़ीला सरकी जे हवाले सां पैसा तलब कया विया आहिनि या प्रिया कुमारी जे हवाले सां र्यूमर्स आहिनि पर अञा माना हिकिड़ो हिकिड़ी स्टेटमेंट अची वेंदी आहे न जी प्रॉपर माना ऑथेंटिक पर हिकिड़ो ऑथेंटिक अञा ताईं न आहे त कंहिं जे तरफ़ां मतिलबु त ऐं ॿियो इन में ई आहे त जॾहिं बि एतिजाज थियनि था ॿारनि जे बारे में त पेरेंट्स जे मथां एतिरो दबाव थो अचे जो पेरेंट्स जा जेके आहिनि ॿारनि जा पेरेंट्स आहिनि उहे उनखे मुख़्तलिफ़ जेके हुन जा कम्यूनिटी जा जेके आहिनि वॾा जेके या जेके सरदार आहिनि मुखी आहिनि या जेके बि भोतार आहिनि और जेके पंहिंजे मतिलबु जेके ॿारनि जे पेरेंट्स पंहिंजे ॿारनि जी बाज़ियाबी जे लाइ कंहिं एतिजाज में वञनि था या को माण्हू एतिजाज करे थो त उन सां यकजहती तौरु वेहनि था पिया त पोइ वरी असांजा जेके से उहे एक्टिव थी था वञनि भोतार सरदार ऐं मुखी ऐं उन जे ॿारनि जे पेरेंट्स खे वठी वञी प्रेस कॉन्फ्रेंस कराए ऐं चवनि था त असांजो हिननि एतिजाजनि सां को वास्तो कोन्हे ॾाताल की हिन हाणे जेको हीउ बबल वारो आहे इन में बि तव्हां ॾिठो त हुन जे प्रिया जे पेरेंट्स खां प्रेस कॉन्फ्रेंस कराई वई त असांजो हिन सां न आहे पर अञा ताईं हुननि जे एतिजाज कंदड़नि खे शाबाश आहे अञा ताईं वेठा आहिनि। इन क़िस्म जो जेको प्रेशराइज़ करे डिॼाइण वारो उनखे जेको आहे ख़ौफ़ज़दा कयो थो वञे इन क़िस्म जो जेको आहे ट्रेंड आहे उहो ॾाढो ख़तरनाक आहे। माना सुभाणे को पीउ माउ वालदेन या जेके बि आहिनि उहे पंहिंजे ॿार जे लाइ दाह बि न कनि रड़ बि न कनि को एतिजाज बि न कनि ऐं उन्हनि खे उनजी आवाज़ खे दॿायो वञे त मां इहो चवंदुसि त प्रिया कुमारी वारो जेको मामिलो आहे सरकार खे उन ते संजीदा थी माना फैक्ट ऐं फिगर अचणु खपनि कम अज़ कम। जॾहिं पाकिस्तान में हेॾो वॾा इदारा आहिनि हेॾा वॾी जेको बजट सां इदारा था हलनि ऐं मां इदारनि जो नालो नथो खणा पर एॾा वॾा इदारा आहिनि जेके वञी चङा भला जेके सक्सेस ऑपरेशन था कनि जेको आहे सो हाईली ऑपरेशन्स था कनि ऐं वॾा वॾा जेके एस्कॉन्डर्स ऐं वॾा हिनखे मामला हल था कनि त प्रिया कुमारी जे मामले ते जेके फैक्ट आहिनि उन्हनि खे आॾो आणणु खपे त प्रिया कुमारी जो मामलो हीअं आहे जी हा जी हा त रियल ऑथेंटिक अचणु खपे त हुन ॿारड़ी जे बारे में हिकिड़ी असां कम अज़ कम माण्हू खे हिकिड़ी तव्हां रियल जेको आहे सो फैक्ट त ॿुधायो न त बाबा प्रिया कुमारी में ही माण्हू इन्वॉल्व आहिनि या माइटनि खे हिकिड़ी आथत थिए न त इन में बि का जेको आहे सो हिकिड़ो क्लियर जेको आहे सो असांजा इदारा या सरकार उन में जेको आहे हुनखे का बि हिकिड़ी आथत नथा ॾियनि। वरी बि मां हिन आख़िर में मां इहो चवंदुसि त प्रिया कुमारी एक्शन कमेटी जा जेके बबलो में वेठा आहिनि उन्हनि खे जस हुजे ऐं असां उन्हनि सां उन्हनि जे प्रोग्राम जे तवसुल सां यकजहती जो इज़हार था कयूं ऐं दुआ था कयूं त प्रिया कुमारी फज़ीला सरकी ऐं जेके बि ॿार गुम थियल आहिनि न्याणियूं गुम थियल आहिनि उहे बाज़ियाब थियनि ऐं पंहिंजे माइटनि वटि पहुचनि। सही पिया चओ बिल्कुलु बिल्कुलु। ऐं हर ॾींहुं तक़रीबन असां जॾहिं बि इन तरह जी ॻाल्हि ॿोल हूंदी आहे त असां ज़रूरु इन्हनि केसिस खे रखंदा आहियूं ऐं मां त हमेशह चवंदी आहियां त असां वटि जेके बि प्लेटफॉर्म्स मुहैया आहिनि जेतिरो बि असांखे टाइम मिले थो त असां घटि में घटि जेके इशूज़ आहिनि उन्हनि ते ज़रूरु ॻाल्हायूं ऐं हिकिड़ो पॉज़िटिव वे में ॻाल्हाइणु असांजो हक़ु आहे ऐं हर नौजवाननि खे ज़रूरु उन हवाले सां
पंहिंजो आवाज़ उथारणु घुरिजे। अच्छा, असांखे काजी साहब कराची खे ॾिसूं या इवन जाम शोरो जी ॻाल्हि कयूं या कहिड़े बि इलाइक़े जी ॻाल्हि कयूं, वेंदे आम माण्हू खां पुर थियो वञे ऐं माना हिकिड़ा मुआशिरे जा सुठा किरदार ख़बर पए थी त अब कंहिंखे गोली लॻी वई, कंहिंजी डेथ थी वई, कंहिंखां एतिरी रक़म पुरजी वई, हीअ भला छा सम्झो था ईंदड़ वक़्त में हीअ मामला कहिड़ी शक्ल अख़्तियार कंदा? ॾिसो, सिंध लॉ एंड ऑर्डर जे हवाले सां असां वटि जेके क्राइम जा मुख़्तलिफ़ बॉक्सिस आहिनि। जी जी। हिकिड़ो त असांजा क्राइम जे हवाले सां कचे जे धाड़ेलनि जा जेके हिकिड़ो बॉक्सिस आहिनि, हिकिड़ो फैक्टर आहे, ठीकु आहे। ॿियो आहे स्ट्रीट क्राइम, जेको शहरी ॾोह, जंहिंमें माण्हू जी ज़िंदगी गैर महफ़ूज़ आहे। को माण्हू बैंक वियो, उतां पंहिंजी पेंशन वरितई या पघार वरितई या घर जे हवाले सां का उतां पैसा खणिया, या को दुकानदार आहे पंहिंजे उतां दुकान था खणी पैसा वञे थो पियो, या वरी माण्हू पंहिंजे जेके कारोबारी माण्हू पंहिंजे दुकान ते वेठा आहिनि ऐं उते तव्हां रिसेंटली CCTV सोशल मीडिया ते ॾिसंदा हूंदव, माना एॾो दिलेरी सां अचनि था पिया, मां ट्रैफिक हले थी पई, माण्हू घुमनि था पिया, हू पंहिंजी जेको ॾाढो का परवाह कान्हे, ॾाढो आराम सां जेको आहे सो वारदात करे, ॾाढो क्राइम करे, हू पंहिंजो हुननि खां पूरी करे सॼा सामान जेको ॾाढो इत्मीनान सां खणी ऐं वरी रवाना था थी वञनि। ऐं सिर्फ़ु पोइ असां वटि रुगो CCTV आहे ऐं उन में बसि ॾिसूं था त पिया हीउ थी वियो। हाणे उन में कुझु केसिस हल थियनि था पिया, पर वॾी ॻाल्हि इहा त इहा मुआशिरे जे अंदरि वधंदड़ जेको क्राइम आहे उहो अलार्मिंग आहे असांजे लाइ। इहो उन जेको असांखे इन जेके क्राइम जे पोयां जेके फैक्ट आहिनि उन्हनि खे ॾिसणो पवंदो असां वटि। अच्छा, इहे त काजी साहब, इहे त वरी मां चवंदसि नंढा नंढा रोज़ जूं वारदातूं आहिनि, पर हींअर हिंदू बिरादरी जो डॉक्टर जेको आहे, जंहिंखे मां चयुमि त असांजे समाज जा सुठा किरदार आहिनि इहे, ऐं असां वटि इन तरह जा माना केसिस एॾो रेपिडली थियनि पिया। सो इहे ज़ाती दुश्मनियूं माना छा था सम्झो, इन्हनि जो छा अंजाम आहे ऐं इन फ्यूचर इहे सभु शयूं आख़िर कहिड़ी शक्ल इख्तियार कंदियूं? ॾिसो, असां वटि जेके अणसाफ़ ऐं जेको टॉलरेंस घटि पियो थिए, जेलेसी जो फैक्टर वधंदो थो वञे, ॿियो बेरोज़गारी ऐं जेको आहे अनएम्प्लॉयमेंट बि आहे, ऐं ॿियो त कमु न करणु, सोर्स ऑफ इनकम आहे कोन, पोइ नौजवाननि खे पैसा खपनि, पोइ उनखे जेको सो जेके क्रिमिनल माइंडेड माण्हू आहिनि उन्हनि खे जेको सो उन पंहिंजी ब्रेन वॉश करे उन लाइन ते खणी था वञनि। त ऐं ॿियो इहो त जेके काफ़ी केस असां वटि हाणे रिपोर्ट थिया आहिनि, उन्हनि में जेको सो ख़ुदि उन में मिट माइट इन्वॉल्व आहिनि। डॉक्टर जो कराची में जेको डॉक्टर वारो मामिलो थियो, उन में जेको सो जेके आया फिगर आयूं या जेके आया, त उन में पंहिंजा ई जेके रिलेटिव्स उन में इन्वॉल्व आहे। त इन क़िस्म जी जेको सो जेलेसी ऐं नसाफ़ ऐं माहौल जेके समाज जे अंदरि इन क़िस्म जा जेके वधंदड़ ट्रेंड जेके आहिनि उहे ख़तरनाक सूरताल अख़्तियार कंदा था वञनि, जेके अॻिते हली असांखे समाजी तौर मुश्किलातुनि में विझंदा ऐं का जेको सो का गारंटी कोन्हे त असां हितां जॾहिं वेंदासीं त घर पंहिंजे सलामती सां पहुचंदासीं या न पहुचंदासीं, या असां खां रस्ते ते का फुर थी वेंदी। त इन क़िस्म जो जेको सो ख़ौफ़ में माण्हू जेके रहनि था पिया, जॾहिं त लॉ एंड ऑर्डर ऐं जेके क़ाइमु कंदड़ इदारनि ते असां बिलियन्स रुपया जेके बजट ॾियूं था पिया, ऐं न सिर्फ़ु असां वटि पुलिस जो इदारो आहे, उनखां अलावा असां वटि रेंजर्स आहे, ॿिया इदारा आहिनि, उन्हनि जे बावजूदि वधंदड़ जेको क्राइम आहे उहो असांजे लाइ हिकिड़ो अलार्म, सरकार जे लाइ ऐं असांजे लाइ हिन समाज जे लाइ हिकिड़ो चिताव आहे, अलार्मिंग आहे। ऐं उनखे जेकॾहिं असां सही तरीक़े सां एड्रेस न कयो त सूरत हाल तमामु अञा वधीक
ख़राब ख़राब थींदी थींदी, ऐं बिगड़जंदी गैर वई। मफ़रूर कंदा। ऐं वॾी ॻाल्हि इहा त तव्हां असां सोशल मीडिया ते ॾिसूं था पिया ऐं त ख़वातीन जेके आहिनि के मिसाल जी पंहिंजे कंहिं ॿार खे वठणु वयूं हा। या को सौदो वठणु वयूं बुरके में मिसाल ॾिसूं था पिया असां जी। सोशल मीडिया ते CCTV असां वटि अचनि था पिया इन क़िस्म जा रिपोर्ट ॾिसो त हिकिड़ी ख़ातून वञे थी पई त उनखां जेको मोटरसाइकिल वारा जेके अचे ऐं उनखां जेके पर्स जेको या जेके आहिनि पैसा खणी ऐं भॼी था वञनि ऐं उनखे वरी न सिर्फ़ु के वरी उन वरी ॿिया हेरासमेंट जा केस बि थियनि था पिया। अकेली ख़ातून वञे थी पई बाइक ते जेकॾहिं आया के जेको आहे सो हिकिड़ा क्रिमिनल माइंडेड माण्हू आया त उनखे जिन्सी तौरु हिरास बि कनि था पिया। त इन क़िस्म जा जेके वधंदड़ वाक़िया आहिनि समाज में इहे जेके मनफ़ी लाॾनि खे तरजीह इनखे हथी था ॾियनि इन ते सरकार खे न सिर्फ़ु सरकार खे पर असांजे अवाम खे माण्हुनि खे सिविल सोसाइटी खे ऐं सभिनी खे गॾिजी अहिड़नि लाड़नि जे ख़िलाफ़ गॾिजी आवाज़ उथाइणो पवंदो ऐं अमली तौर सां अचिणो पवंदो वरना अॻिते जेको मामला अञा वधीक ख़राब थी। जी कादरी साहब, अच्छा असां थोरो कबीलाई छो त कबीलाई जहिड़ा बि सिंध जो हिकिड़ो उहो पासो आहे जेको यकीनन असां जॾहिं ॻाल्हायूं था त असांखे जेको आहे सो ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे इन्हनि तमामु शयुनि खे ॻाल्हाइणु हाईलाइट करणु ठाह जूं ॻाल्हियूं बि थींदियूं आहिनि पर इहे प्रोसेस ॾाढा स्लो हूंदा आहिनि ऐं जेको रिएक्शन हूंदो आहे उहो कादरी साहब ॾाढो तकिड़ो हूंदो आहे। छा चवणु चाहींदव? ॾिसो असां वटि ॾाढी बदकिस्मती सां क़बाइली जेके झड़नि जो जेको रिवाजु आहे उहो ॾाढो संगीन सूरत अख़्तियार करे वियो आहे ऐं उन में सवे माण्हुनि जूं जानियूं वयूं आहिनि वञनि थियूं पियूं क़बाइली झड़ में 10-10 साल 8-8 साल जेके उन्हनि जा हलनि था पिया जहिड़ा हलनि था पिया ऐं पोइ वरी क़बाइली झड़नि मां उहे माण्हू जेके धाड़ेलनि जो रूप अख़्तियार था कनि ॾोहारी जेको सूरत अख़्तियार था कनि। ॿियो त पाकिस्तान में असां वटि जेको सिंध में जस्टिस सिस्टम जॾहिं कमज़ोर आहे जॾहिं अव्हां जा केसिस जेको आहे सो ऐं इहे जवाबदारनि जी गिरफ़्तारी या उन्हनि जे केसनि जो निबेरो नथो थिए कोर्टूं अदालतुनि में 10-10 सालनि ताईं जेके 15-15 सालनि ताईं जेको आहे सो नथो थिए को फ़ैसिलो त माण्हू पोइ चए थो त हेतिरा साल ऐं इंसाफ़ जे लाइ इंतज़ारु कयो ऐं को मूंसां इंसाफ़ न थियो त उहो माण्हू मजबूर थी पोइ कानून खे हथ में खणे थो ऐं पोइ वरी इंतकामी सूरत में ॿी धुर जो नुक़सानु करे थो ॿियो वरी कंहिं इंसान जी जान वठे थो पियो ऐं इहो जेको सिलसिलो ऐं इन में वॾी ॻाल्हि इहा आहे त असांजा जेके क़बाइली सिस्टम असां वटि जेके मगर सरदार साहिबान आहिनि कबीले जा सरदार आहिनि नवाब आहिनि भोतार आहिनि या जिन जो असर रसूख़ आहे इलाइक़नि जे अंदरि उन्हनि जी जेको आहे सो कोताही ऐं उन्हनि जी जेको आहे सो सुस्ती चइजे या उन्हनि जो हिकिड़ो बिज़नेस बि चइजे। अॼुकल्ह त वरी बिज़नेस बि थी वियो आहे त जेकॾहिं कबीला पाण में विढ़ियल हूंदा ॿ चारि त मुंहिंजी भोतारकी बि हलंदी मुंहिंजो दाॿो बि हलंदो 4 माण्हू अचे मूंखे इलाज बि कंदा त साईं असांजो तव्हां ठाह करायो असांजो फ़ैसिलो करायो हिकिड़ो इहो बि हिकिड़ो रवाजु थी वियो आहे त जेकॾहिं कबीला अमन अमान सां रहनि जहिड़ा न थियनि ऐं इन क़िस्म जा जेके क़त्लो गारत जा जेके मामला ख़तमु थी वञनि। काजी साहब ॾिसो मुंहिंजे ख़्याल सां त असां इहे सभु शयूं शुरूअ खां पढ़ंदा आया आहियूं ॾिसंदा आया आहियूं त असां वटि इहे मामला रहिया आहिनि पंहिंजी सिंध में या असां बलोचिस्तान जी ॻाल्हि कयूं उन पासे बि इहो जेको हिसाबु किताबु आहे पर रिवेंज एॾो तकिड़ो छा पहिरीं बि ईअं हूंदो हो या हाणे माण्हुनि मां सफ़ा बर्दाश्त ख़तमु थी वई आहे? हींअर अॻे हिकिड़ी ॿी ॻाल्हि हुई त इहो अॻे कम्युनिकेशन जो बि सोर्स घटि हुयो न कम्युनिकेशन सोर्स अॻे बि जहिड़ा जटा इहे थींदा हुआ पर उन्हनि जो जेको निबेरो थी वेंदो पर अॼु जेको जेको नओं ट्रेंड आयो आहे जंहिंमें कम्युनिकेशन ऐं सोशल मीडिया जेको सो अची वियो आहे न पोइ उन में छा आहे
जो उन जो जेको नेगेटिव इस्तेमालु था कनि क्रिमिनल्स माण्हू ऐं अचे जेको आहे सो सोशल मीडिया ते अचे पंहिंजे मुखालिफ़ कबीलनि जे लाइ जेको आहे सो वीडियो जेको आहे सो हिकिड़ो मैसेज रिकॉर्ड करे था छॾनि ऐं उनखे खुलियल धमकी था ॾियनि ऐं उन में 4-5 जेके से लोफर जेके से क्रिमिनल्स अचे वेही हैवी वेपन्स रखे हिकिड़ो दाबे वारो ऐं ख़ौफ़ वारो जेको आहे सो रिकॉर्ड कराइनि था पिया वीडियो ऐं अॻिलनि खे जेको आहे सो चैलेंज था कनि त असां जेको आहे रिवेंज वठंदासीं असां हमिलो कंदासीं हीअं कंदासीं ऐं पोइ उन जे नतीजे में वरी जेको उन जो मुखालिफ़ जेको आहे कबीलो वरी उन्हनि जा माण्हू जेके क्रिमिनल माण्हू आहिनि उहे वरी उन जी जवाबी कनि में था कनि ऐं उन सां इहो तकरार अञा वधीक तेज़ थो थिए जो हिक ॿिए खे जेको सो सोशल मीडिया ते हेठो ॾेखारण जे लाइ चैलेंज था कनि त उन जो जेको नतीजो आहे उहो हानिकार आहे ऐं वधीक ख़राब थो थिए ऐं जंहिंजे नतीजे में बेगुनाहनि जूं जानियूं बि वञनि थियूं पियूं इन झगड़नि में ऐं फसादनि में केतिरा बेगुनाह माण्हू जंहिंजा घर माल इन में बर्बाद था थियनि ॻोठ बर्बाद था थियनि त इहो जेको तरीक़ेकार आहे ऐं इनखे रोकणु खपंदो आहे जेकॾहिं इन ते सख़्ती सां इन ट्रेंड खे रोकियो वञे त क़बाइली जेके से झगड़ा जेके से घटिजी सघनि था पिया ऐं उन सां काफ़ी शयूं बहितर थी सघंदियूं पर वॾी ॻाल्हि आहे त असांजो अदालतूं ऐं इदारा मुतहरिक थियनि उन सूरत में ई वञी यूनिटी मैटर जी करे बिल्कुल काजी साहब ॾाढी सुठे अंदाज़ में ॻाल्हि कई आहे ऐं यूनिटी हमेशा हर जगह ते मैटर ज़रूर कंदी आहे। नाज़रीन असां पहिरियों ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था। प्रोग्राम में साथ मौजूदु आहे मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जो ऐं चूरो चांहि आहे ॾाढी सुठी चांहि आहे तव्हां पंहिंजे घरनि में ट्राई करे सघो था। असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था। ॾिसंदा रहिजो सुबुह मेहराण। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं ॻाल्हि ॿोल जेतिरी थी आहे हीअ असांजा सभु करंट इशूज़ ई आहिनि उन्हनि ते ॻाल्हाइण जी अॼु जे प्रोग्राम में कोशिशि कई आहे। ज़ुल्फ़कार कादरी साहब असां सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि इन प्रोग्राम में ऐं प्रोग्राम में स्पॉन्सरशिप आहे मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जी ऐं ईअं ख़ुशियुनि जो मतिलबु हूंदो आहे गॾिजाणियूं वेहकूं बैठकूं ऐं सुठी बैठक लाइ अहिड़ी चांहि ज़रूरी आहे जेका हुनजी पंहिंजाइप सां हम आहंग हुजे। हिन मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जे साथ असां अॻियां वधूं था। कादरी साहब हीउ जेको महीनो आहे मुहर्रम खां पोइ जेको महीनो असांखे नसीब थिए थो लतीफ़ साईंअ जो उर्स मुबारक बि हुजे थो न हिन महीने में थोरो मेलनि जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदसि त कीअं लॻंदा आहिनि हीअ मेला सिंध जी सूंहं चयो वेंदो आहे मेलनि खे ऐं यकीनन कुझु एक्टिविटीज़ ॾाढी ज़रूरी आहिनि न सोसाइटी में त उहे अमन बि पैदा कंदियूं आहिनि टॉलरेंस बि पैदा कंदियूं आहिनि छा चवंदव? असल में त मेलनि जो जेको कॉन्सेप्ट आहे उहो आहे फेस्टिवल्स सां। तव्हां त ॿाहिरि जा फेस्टिवल्स बि अटेंड कया आहिनि खोड़ सारा मां उनखे उन तनाज़ुर में थो ॾिसां त असां वटि क़ौमूं कबीला जेके से या असां वटि जेको मुस्लिम आहियूं असां मिसाल मुस्लिम आहियूं त असां वटि जेको आहे सो रमज़ान शरीफ़ जा रोज़ा ख़तमु थींदा आहिनि त ईद उल फितर थींदी आहे या मिसाल त उन ते असां ख़ुशी कंदा आहियूं त मिसाल पर उन खां हटी करे ॿिया हिकिड़ा इवेंट हूंदा आहिनि जॾहिं बहार जी मौसम ईंदी आहे त उहे फेस्टिवल्स कंदा आहिनि ऐं दुनिया में त इहो फेस्टिवल्स जो वॾो जेको हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे ऐं जेको माण्हू उनखे सोशल गैदरिंग्स जेको आहे पर असां वटि जेको वरी सिंध में बर सगीर में त उन में सूफ़ीज़म वारो जेको कॉन्सेप्ट हो उन में इहो थियो त जेके असांजा सूफ़ी बुज़ुर्ग हुआ उन्हनि जे मज़ारुनि ते जेके से फेस्टिवल्स जेके से लॻंदा हुआ हाणे उन्हनि जो जेको बेसिक कॉन्सेप्ट हो त उन्हनि जी जेको मैसेज हो सूफ़ियाना
रूहानियत वारो मैसेज उनखे जेको सो पखिड़नो न उन सां गॾु वरी उन सां गॾु ॿियो हुयो सोशल गैदरिंग्स ऐं ॿियो बिज़नेस ऐं कमर्शियल एक्टिविटी हा हा समाजी ॻांढापो ऐं बिज़नेस जी बिज़नेस त हाणे जॾहिं असांजा मेला लॻनि था त उते तव्हां विया हूंदव ताहिरा जेकॾहिं ॾिठो हूंदो कलंदर जो मेलो या भिटाई जो मेलो समन सरकार जो मेलो तव्हां ॾिसंदा हूंदव त उते जेके बाज़ारियूं लॻी थियूं वञनि मुख़्तलिफ़ जेके मेले जे टाइम ते बाज़ारियूं लॻी थियूं वञनि सेटअप थी वञे जिते तव्हांखे हर क़िस्म जा जेके से मिठाइयूं ॿिया टियां हे हो कंठा कोलाबा ॿिया टियां ॿारनि जा खिलौना जो हिकिड़ी बाज़ारियूं लॻी थी वञनि त उन सां जेको विकिरो थिए थो बिज़नेस थिए थो उन खां अलावा ॿियूं जेके कॉन्फ्रेंसिस थियनि थियूं पियूं ऐं उन में जेको आहे सो उन्हनि जे सूफ़ी बुज़ुर्ग आहिनि उन्हनि जो जेको सो जेको बि उनजो मैसेज आहे रूहानी मैसेज उन ते डिस्कशन थियनि था नसरी ऐं शाइरी ईअं ई असां वटि सिंध में 2 वॾा मेला लॻनि था जंहिंमें लाल शहबाज़ कलंदर बि आहे टियों मेलो बि आहे हूअं 3-4 मेला लॻनि था समन सरकार जो लॻे थो सचल सरमस्त जो बि लॻे थो पर जेके 2 वॾा मेला आहिनि उनमें शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो आहे लाल शहबाज़ कलंदर जो आहे त हाणे हींअर अचे तमामु वेझो पोगो आहे शाह अब्दुल लतीफ़ जो जेको आहे सो मेले जो जेको आहे सो उहो जेको फेस्टिवल आहे त उन में तयारियूं जेके से इंतिज़ामिया करे पई पर हाणे उन में हीअं आहे त उन में मुख़्तलिफ़ शाइरी शाइरी सेशन थींदा ऐं ॿिया जेके सो उनजी जेको सो ज़िंदगी जे मथां मकाला पढ़िया वेंदा ऐं उन में वरी फेस्टिवल एज़ अ फेस्टिवल जॾहिं मल्हायूं था पोइ उन में उठ घोड़नि जूं जेके से मेलूं रेसूं हे हो दुकान सॼो कुझु थिए थो पर बुनियादी तौरु उहो हिकिड़ो ॻांढापे जो एंटरटेनमेंट जो हिकिड़ो जेको आहे ज़रियो आहे पर उनखे असां अञा वधीक बहितर करे त उहो जेको मैसेज हो शाह लतीफ़ जे मैसेज खे कीअं अॻिते वधायूं ऐं उनखे कीअं जेको सो उनजी तालीमात खे आम माण्हुनि ताईं पहुचायूं लतीफ़ सरकार जी जेको सो शाइरी खे कीअं असां बहितर तरीक़े सां छो त उन ते लतीफ़ साईं जे जेको शाइरी ते तमामु घणो कमु थियो आहे पंहिंजाए ते ऐं वॾनि तमामु जेको सो डॉक्टर नबी बख्श आहे गुरबख्श साहिबु आहे ॿियनि उन जे शाह जे रसाले ते कमु कयो आहे त ईअं ई लतीफ़ साईं जो जेको मेले जो कॉन्सेप्ट आहे उन में सिंध जो हाणे त असां वटि कल्चर डिपार्टमेंट उनखे खणी वरितो आहे सिंध जे सकाफ़त खाते उन मेले जे इंतिज़ामात खे जेको आहे सो उन सिलसिले में मीटिंग्स जेके हलनि पियूं सकाफ़त खाते जूं मिनिस्टर ज़ुल्फ़िकार शाह साहिबु जेको आहे सो आहे मां ज़ुल्फ़िकार शाह साहिब खे अव्हांजे मिनिस्टर कल्चर आहिनि ऐं हुन जे सॼे प्रोग्राम जे जेके से इवेंट जा उनखे उहो कनि था पिया ऑर्गेनाइज़ पिया कनि त मुंहिंजी उन्हनि खां इहा गुज़ारिश हूंदी त शाह लतीफ़ जे मेले में हिकिड़ी नई नवाण अचणु खपे जीअं उन मां नौजवान हिकिड़ो मैसेज वठी वञनि उनखे एग्रीकल्चर जेको आहे सो ज़रई जेको आहे सो उते नुमाइश थियणु खपे किताबनि जा जेको मेला लॻणु किताबनि जा स्टॉल्स लॻणु खपनि ऐं जीअं हारी अचनि था पिया छो त असां वटि इन्हनि मेलनि में आमतौर ॿाहिरां जा माण्हू ॾाढो था अचनि ऐं उनखे ॾिसण जे लाइ घुमण लाइ अक़ीदत जे हवाले सां अचनि था त उन्हनि खे जेको आहे सो उन्हनि जी ज़रायत जे हवाले सां जेको आहे सो उनखे ॿुधाइजे त सिंध जी ज़रायत एंटरटेनमेंट फेस्टिवल खे इंफॉर्मेटिव फेस्टिवल हुजे एंटरटेनमेंट बि हुजे इन हवाले सां जेकॾहिं उनखे इंतिज़ामात कया वञनि त माण्हू उन में सुठो लाभ मिली सघे छो त लखे माण्हू अचनि था पिया उन मेले में त माण्हू उते कुझु सिखी ऐं पिराए वञनि ऐं उन्हनि खे जेको सो सही तरीक़े जो हिकिड़ो मैसेज बि वञे त लतीफ़ साईं जो मैसेज
रियली मैसेज छा आहे। सही सही हिकिड़ो हक़ीक़ी मैसेज Message छा आहे हुजे, उहो बि अॻियां ताईं वञणु घुरिजे। सम्झो था असांजी सिंध में हिन वक़्तु लतीफ़ साईं जो सुठो कमु थिए थो। मुंहिंजे ख़्याल सां मुंहिंजे हिसाब सां ॿ शख़्सियतूं आहिनि। अता चाहियो साहिबु पंहिंजे हिसाब सां सुठो कमु कनि पिया। मैडम सहरगुल साहिबा जो कमु जेको आहे उहो पंहिंजे हवाले सां ॾाढो सुठो आहे। पोयां ॾिसिजे थो त मंज़ूम तर्जुमो त हिकिड़ो असां वटि शेख हयाज़ कयो ऐं ॿियो रसूल बख्श अली साहिबु जॾहिं बि ॻाल्हाईंदा हुया उन्हनि जी जेके स्पीचिस आहिनि त शेख हयाज़ पाण चयो त मूंखे ईअं लॻे थो जहिड़ो कर आउं लतीफ़ सरकार खे पहिरियों दफ़ो ॿुधां थो जॾहिं त उर्दू में मंज़ूम तर्जुमो पाण शेख हयाज़ कयो। त हिन वक़्तु जेतिरो कमु हले पियो छा सम्झो था केतिरो कमु थियणु घुरिजे? न बिल्कुलु इन ते जेकॾहिं ॾिसूं त सियासी जेको आहे सो एफिलिएशन ऐं तालुक़ खां हटी करे शाह लतीफ़ जी शख़्सियत उनजो जेको उनजी शाइरी असां सिंधी माण्हुनि जे लाइ सिंध धरती जे लाइ हिकिड़ी इंस्पायरेशन रही आहे जिते न सिर्फ़ु साईं जी एम सैयद बि लिखियो आहे किताबु लिखिया अथसि परीज साहिबु त जी तकरीरूं ई मोस्टली जेको आहे सो लतीफ़ साईं जी शाइरी ते ई हूंदियूं ऐं उनखे जेको आहे हाफ़िज़ लतीफ़ साईं जो हाफ़िज़ बि चवंदा हुआ उन पलीजू साहिब खे। जेसिताणी सहरगुल भट्टी साहिबु आहे असांजे हिन मौजूदु जेको हीअ हले थो पियो टही या जेको वक़्तु इन में सहरगुल साहिबा जेको आहे सो हिकिड़ो तमामु वॾो जेको सो आहे पंहिंजे इल्म ऐं अदब जे नाले सां छो त न सिर्फ़ु उन पंहिंजो अंदाज़ आहे न सिर्फ़ु हुन लतीफ़ साईं जी शाइरी जी जेकी शरह आहे उनखे न सिर्फ़ु अंग्रेज़ी में पर पर्शियन में बि फारसी में बि ऐं जंहिं अंदाज़ में उनखे आलमी सतह ते मुतारिफ़ करण जी कोशिशि कई आहे त उन जूं एफर्ट्स जेके से क़ाबिल तहसीन आहिनि। ऐं असां वटि जेके इदारा आहिनि सिंधी अदबी बोर्ड आहे सिंधी ॿोली अथॉरिटी आहे इहा जेके ॿिया जेके इदारा आहिनि उन्हनि खे लतीफ़ साईं जे इन मैसेज खे उन जी पोइट्री खे जिदत में आणणु खपे। माना उन मां जीअं इंटरनेशनली असां जेके शागिर्द आहियूं जीअं आलमी शाइरी जीअं आहे त तीअं शाह लतीफ़ खे आलमी सतह ते मुतारिफ़ करण जे लाइ असांखे एफर्ट्स वठणु खपनि छो त लतीफ़ जेको आहे लतीफ़ साईं आलमी सतह जो ऐं आफ़ाक़ी हिकु शाइर आहे ऐं उन मैसेज खे सिर्फ़ु असां हिकिड़ो महदूद न वठूं हिकिड़ो दरवेश सूफ़ी हो जेको अलाह साईं जो दरवेश हो जंहिंते वञी असांखे जेको आहे सो रुॻो पढ़ विझणा आहिनि ऐं दुआ घुरणी आहे उहे पंहिंजी जाइ ते अक़ीदा आहिनि उन्हनि हर इंसान जे अक़ीदे पंहिंजी जाइ ते आहे पर उनखे असां उनजे मैसेज खे जेकॾहिं खणी वञूं उन इदारनि में ऐं पंहिंजे इंस्टीट्यूट्स में ऐं उनखे जेको सो उन जी शरह खे ऐं मैसेज खे त उन मां नौजवान काफ़ी लाभ हासिल करे सघंदा। हाणे त जेको आहे सो शाह लतीफ़ जी जेको आहे सो पोइट्री में PhD बि पई थिए त इन सतह जो कोशिशि वठणु खपनि। जी बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा अवां मेलनि ते वेंदा आहियो ईअं माना थियो आहे वेट कंदा आहियो त मेला थियनि? जी हा ऐं तक़रीबन सिंध में जेके बि मेला उहे मूं ॾिठा आहिनि शाह लतीफ़ नंढपण खां वठी मेलनि ते वञण जो ऐं उनखे मुशाहिदे जे तौर सां उनखे मेलनि में वञण जो मतिलबु इहो हो त मुशाहिदा जे हवाले सां त मुशाहिदो वटि कजे उहे जेके थियनि थियूं पियूं असां वटि मुख़्तलिफ़ उते फेस्टिवल थियनि था मल थी थिए उते ॿिया जेके फेस्टिवल था थियनि घोड़नि जी रेस आहे उठनि जा थियनि था उन सॼे उनखे ऐं माण्हू उन मां एंजॉय बि कनि था जेके असांजा ॻोठनि जे छो त एंटरटेनमेंट आहे कोन न असां वटि जॾहिं अवां वटि तफ़रीह जा मौक़ा तमामु घटि हूंदा अवां वटि जेको सो
ॻोठनि जा माण्हू काॾे वञनि। बिल्कुलु ॾिसो, बिल्कुलु शहरी माण्हू त मिड़ई को न को उन्हनि वटि घणा रिसोर्सिस आहिनि। हा बिल्कुलु काजी साहब, ॻोठ जा माण्हू काॾे वञनि त उन्हनि जे लाइ इहे मेला जेके आहिनि सॼा तफ़रीह जा मौक़ा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु उन्हनि खे त हिकिड़ो इंतज़ार बि रहे थो ऐं जीअं अक़ीदतमंदी जे हवाले सां ॻाल्हि कई थी त उहो हिकिड़ो पर्सपेक्टिव उन्हनि जो पंहिंजो हुजे थो। वेल प्रोग्राम में असांखे वक़्त जो घणी वधीक इजाज़त ॾियनि नथियूं। काजी साहब, आख़िर में मेहरान टेलीविज़न जे लाइ बि चाहींदसि त अव्हां उनखे कीअं ॾिठो आहे ऐं ख़ासि तौर ते लतीफ़ सरकार सां असां जेको जेतिरो बि कमु असांजो रहियो आहे अव्हां जी नज़र मां गुज़रियो आहे, छा चवणु चाहींदव? मां चवंदुमि त मेहरान टीवी इल्म ऐं अदब जे हवाले सां जेको मीडिया में जेको पंहिंजी जाइ वेलारी आहे पंहिंजे कम जे महिनत जे हवाले सां, ऐं मेहरान टीवी जी पूरी सथ खे उन सरवाण खे मुबारक हुजनि। ऐं ॿियो त वॾी ॻाल्हि इहा त मेहरान टीवी जो हाणे जल्दी वेझर में ऐं जेको आहे सो उनजी जो सालगिरह जो जेको सो थींदो, तव्हां ज़िक्र कयो आहे, मूंखे यादि आहे। जी बिल्कुलु यादि आहे त हाणे सालगिरह अचण वारी आहे मेहरान टीवी जी, त उन में जेको आहे सो मां त जेको आहे सो मेहरान टीवी जे सथ ऐं सरवाण खे इहा गुज़ारिश कंदुमि त मेहरान टीवी जे जेको सो हीउ जेको अचे थो पूरो उहो हफ़्तो जेको आहे माना सालगिरह जे पूरे हफ़्तो सेलिब्रेट कजे ऐं उन में मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स, उन में डिबेट्स ऐं उन में मुख़्तलिफ़ क़िस्म जूं एंटरटेनमेंट्स उहे हुजनि। ऐं मेहरान टीवी हिकिड़े जॾहिं नओं साल में वरी हिकिड़े नए जज़्बे सां जोश जज़्बे सां सिंध जे माण्हुनि सां, सिंध जे आलमी जेके बि दुनिया में माण्हू सिंधी रहनि था उन्हनि सां गॾिजी वरी हिकिड़ो नए रंग रूप में वरी जेको आहे सो उन सफ़र खे जारी रखे। ज़बरदस्त, थैंक यू सो मच तव्हां आयो, तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं हमेशह लबैक चई करे तव्हां अचो था, तव्हांजो पंहिंजो आंगण आहे ऐं पंहिंजो सम्झी करे ईंदा आहियो। कादी साहब, आख़िर में इन शॉर्ट असांजे व्यूअर्स जे लाइ छा मैसेज हूंदो तव्हांजो? मां जेके ॾिसंदड़ आहिनि सुबुह जो टाइम आहे ऐं चवंदा आहिनि त सुबुह जो सवेल उथिजे, सवेल जेको आहे सो सुम्हिजे ऐं अवल दड़ीअ जो नालो गिनजे ऐं उन खां पोइ ईअं आहे त महिनत कयो ऐं पंहिंजी क़ौम खे अॻिते वधाइण लाइ जेके बि तव्हांजूं ख़ासियतूं आहिनि, क़ुवतूं आहिनि, क्वालिटियूं आहिनि ऐं कयो, छो त सिंध खे हिन वक़्तु तमामु ज़रूरत आहे सुठे जेको सो माण्हुनि जी माण्हू सुठा ई आहिनि यकीनन, पर सिंध खे अॻिते खणी वञण जहिड़ी दुनिया जे जेके आलमी सतह ते असीं जेकॾहिं सिंध खे खणी था वञूं इल्मी सतह ते त इहो हिकिड़ो वॾो असांजे लाइ एज़ाज़ हूंदो ऐं असांजे लाइ हिकिड़ो इहो ख़्वाब बि आहे। जी जी, थैंक यू सो मच। तव्हां ॾाढे सुठे अंदाज़ में असांजे नाज़रीन ताईं मैसेज पहुचायो ऐं ॿीहर बि चवंदसि त तव्हांजे वक़्तु ॾियण जा असीं थोरा आहियूं। नाज़रीन, मूंखे ॾींदव इजाज़त, मुंहिंजे इंटायर टीम खे इजाज़त ॾींदव ऐं मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमान ज़ुल्फ़कार कादरी साहब खे इजाज़त ॾींदव। हिन पूरे प्रोग्राम सां साथ मौजूदु रहियो मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जो, ही फौरी तौर ते गहरो सुनहरी रंग ॾिए थी, हिकु मज़बूत भरपूर ज़ाइक़ो पेश करे थी। पंहिंजी दुआनि में रखंदो यादि, अल्लाह निगहबान।